साईं के शहर में हिकिड़ो ठीक ठाक चङो भलो माण्हू ख़ैर ख़ैरात पियो वठे ऐं पिने पियो। उतां गुज़र हिकिड़े दरवेश माण्हू जो थियो। दरवेश माण्हू ॾिठो त ही चङो भलो ठीक ठाक ॾंडो लॻो पियो ऐं पियो पिने ख़ैरात वठे, भला इहो हिनखे जुगाए कोन थो। चलो हुन त कुझु कोन चयो दरवेश माण्हू उन्ही खे, हू त पंहिंजे कम जे हिसाब सां हुन दुकान खां पिनणो इहो कमु पियो हलियो हुनजो। 2 टे ॾींहंनि खां पोइ वरी दरवेश को उतां लंघियो, तॾहिं बि साॻियो हाल उन हमरा जो। चलो वाह ठीक है, दरवेश कंहिं अहिड़ी जॻह ते अची वण जी छांव में वेठो हुजे, उहो साॻी हमरा साईं ख़ैर ख़ैरात वठियो ऐं उतां अचे पियो। दरवेश ॾिठो त हमरा इहो साॻी भुलियो कोन आहियां, अचे त चलो ठीक है, कुझु हिन खे नसीहत करियां। हमरा वियो पियो उन फ़क़ीर हमरा खे वाह हिन सॾु कयो चङो ठीक साईं ॾंडो ॾुटो कमाई जहिड़ो माण्हू दरवेश सॾु कयो। ही दरवेश जे सॾ ते आयो, चवण लॻो दरवेश खे, दरवेश साईं सॾु कई हुकम ची बाबा ॻाल्हि ॿुध, तूं चङो भलो, तुंहिंजा हथ सलामत, तुंहिंजा पेर सलामत, पोइ छो थो पिनी? हुन इंसान खां पिनी दर दर पिनी पियो बणिया, इहो सही कोन्हे। ची पोइ हाणे आउं छा करियां? ची बाबा वञी किथे महिनत मज़दूरी कर, अलाह साईं हथ पेर ॾिना आहिनि, हर शइ सलामत अथई, वञी धंधोदारी कर। शादी थियल थी? ची आओ शादी थियल आहे। चई ॿार? ची ॿार हिकिड़ो ॿार आहे। चीपू बाबा धंधो कर, इन ख़ैर ख़ैरात वठण में एॾा ओॾा इंसान खां घुरी थो, घुरणो अथई त पंहिंजे रब खां घुर, जेको ॾेई न पचारे उन खां तूं घुर। हुन वटि अणखुट खज़ानो आहे जेको तोखे ॾींदो। तोखे कुझु नसीहत करियां थो, ॾींहं जो पंहिंजे कम जे हिसाब सां निकिरी वञ, हक़ हिलाल जी रोज़ी कर, पोइ खणी काठियूं वढी या देवियूं वढी या खणी को बि कमु करी, रोज़ी मज़दूरी करण में को मेणो कोन्हे, ऐं वञी मज़दूरी कर ऐं राति जो अलाह जी इबादत कर, कुझु घड़ियूं अलाह साईं खे बि राज़ी कर, अलाह साईं खां घुर, पोइ ॾिस कीअं थो तोखे नवाज़े। इहा ॻाल्हि मुंहिंजी यादि रख, तोखे आउं नसीहत करियां थो, पर जे अगरि मिली वञे त कॾहिं बि लालच न कजां। जे अगरि लालच कई त उहा शइ बि विञाए वेही रहंदे। अबा हाणे उहा हमरा चवणु लॻो दरवेश खे, दरवेश साईं चलो ठीक है, जेका नसीहत कई भली, हाणे इन तुंहिंजी नसीहत ते आउं अमल कंदुसि। ची बाबा अमल करे ॾिसजांइ, रब खे राज़ी करे ॾिसजांइ, इबादत करे ॾिसजांइ, लालच न कजां, ॾिस कीअं थो कामयाबु थी। चलो ठीक है, हमरा सिधो आयो पंहिंजे घर, पंहिंजी ज़ाल खे चवणु लॻो त हाणे अॼु खां ॿेर पिनणु बंदि, हाणे आउं वेंदसि काठियूं वञी वठींदसि ऐं उन में पंहिंजो जान हलाईंदासीं। ज़ाल चवणु लॻी त इहो कमु पाण भलो, इन में को मेणू कोन्हे, मज़दूरी में मज़दूरी त हर को करे थो, को बि मेणू तानू कोन्हे इन मंझि। ऐं जेको तूं दर दर ते ख़ैर ख़ैरात वठींदो पिनींदो बढ़िया, माण्हू खिलंदा, ऐं के अहिड़ा ई माण्हू आहिनि जेको मूंखे ताना मेणा ॾियनि था, अची तुंहिंजो मुड़ुसु ख़ैर ख़ैरात वठे थो पिने थो। चलो ठीक है, हाणे इहा हमरा वेंदो सुबुह जो सवेरे वञी काठियूं वग़ैरह वढंदो कंदो, हिकिड़ो ॾींहुं त हिनखे ॾुखियाई लॻी, तो हाणे ईअं कंदो वेंदो, काठियूं वढे वरी विकिणी करे पंहिंजो जान गुज़र 10-15 ॾींहं थिया, सुठे नमूने सां जो हलणु लॻो। राति जो अची अलाह खे ॿधाईंदो हो, अलाह साईं खां कुझु न कुझु का न का शइ लाज़मी घुरंदो हो, चवंदो त या अलाह साईं मूंखे पैसो ॾे, मिल्कियत ॾे, दौलत ॾे। रोज़ अलाह साईं खे राति जो तहजुद नमाज़ पढ़ंदो, क़ुर शरीफ़ जी तिलावत कंदो, अलाह साईं खां घुरंदो। हाणे अची अलाह साईं खे चवणु लॻो, अची घुरणु लॻो, तो हिकु चकर अलाह साईं को हिन जी ॿुधी, तो ही निकिरी पियो सुबुह जो सवेरे काठियुनि ते, हाणे देवियूं वढण ताईं निकिरी पियो, आयो हिकिड़े झर जंग में। साईं हाणे उन झर जंग में काठियूं वढंदे कुदरत सां अलाह साईं हिनखे माना हिकिड़ो क़ीमती हीरो मिलियो। सो हिन हीरो ॾिठो, तमामु चमकदार हीरो, माना कॾहिं हिन ज़िंदगी में न ॾिठो हुजे, वॾो हीरो हुजे। हिते ई ॾाढो ख़ुशि थियो, चवणु लॻो त हीउ हीरो मूंखे मिलियो आहे ऐं लॻे थो तमामु क़ीमती, अलाह साईं मुंहिंजी ॿुधी। हाणे काठियूं हिन वढियूं कोन, उहो हीरो खणंदे सिधो आयो पंहिंजे घर, अची पंहिंजी ज़ाल खे ॾेखारी। ज़ाल खे चवणु लॻो त ॾिस हीरो मूंखे मिलियो आहे, उन झंग में ऐं काठियूं वढण वियुसि, लॻे थो त हीउ क़ीमती हीरो आहे। ज़ाल चवणु लॻी त लॻे मूंखे ईअं थो ही त क़ीमती हीरो आहे। चई हाणे पोइ वञा थो इन खे सोनारे ॾांहुं, खणी आया हिन खे पाण विकिणूं ऐं मुल हिन जो करायूं त घणी रक़म माना कंदो। ज़ाल चवणु लॻी त चलो ठीक है, तूं भले वञ सोनारे वटि ऐं हीअ क़ीमती हीरो हिनखे ॾेखार, जे अगरि सुठा ख़ासा पैसा करे थो त पोइ हिनखे खपाए आ। ज़ाल खे उहो हीरो क़ीमती ॾेखारे ऐं पाण उतां निकिरी पियो, आयो शहर में, आयो हिकिड़े सोनारे जी दुकान ते, सोनारे खे उहो हीरो ॾिनई। चवणु लॻो त हीउ हीरो ॾिस, हिन जी घणी मुल आहे, माना घणो मुल आहे, घणी रक़म कंदो। हीअ सोनारे हीरे खे चङी तरह जांचे करे ॾिसी चवणु लॻो उनी हमरा खे त ॻाल्हि ॿुध, ही हीरो तमामु वधीक क़ीमत जो आहे, ऐं मुंहिंजो सॼो दुकानु खपायां, कुझु बि करियां, पर तोखे माना एतिरी रक़म नथो ॾेई सघां।
छो त हिन जी रक़म तमामु जाम आहे जेको आऊं अदा नथो करे सघां, नथो तोखे ॾेई सघां। जी पोइ चई हाणे हीअं करे, हीअ हीरो जेको हिन मुल्क जो बादशाह आहे, वञी उन बादशाह खे इहो हीरो ॾे, सो बादशाह जी रक़म माना ॾेई सघे थो, बाक़ी मूं वटि एॾी रक़म न आहे। चलो ठीकु है, अब उन सोनारे खां उहो हीरो खणी सीधो पंहिंजे घर आयो। ज़ाल चवणु लॻी त ॾे ख़बर हीरो खपाए आहे या न। हमरा चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त बिल्कुलु हीरो तव्हां सोनारे वटि खणी अच, पर सोनारो चवे थो त हिन हीरे जी क़ीमत तमामु जाम आहे, जेका मूं वटि न आहे जो तोखे आऊं ॾियां। जी पोइ हाणे उन सोनारे चयो त हिन मुल्क जो जेको बादशाह आहे, तो हीरो खणी वञो उन बादशाह ॾांहुं, तो उहो ई बादशाह जेको तोखे हिन जी रक़म ॾेई सघे थो, बाक़ी मूं वटि एॾी रक़म कोन्हे जो तोखे आऊं ॾियां। ज़ाल चवणु लॻी त चलो ठीकु है, ख़ैरनि जो अॼु की राति गुज़ार, पोइ सुबुह जो सवेरे निकिरी वञा बादशाह ना इहो हीरो खणी। पोइ उते बादशाह पाण खे मन रक़म ॾे। ख़ैरनि जो राति गुज़री, सुबुह जो सवेरे उहो हीरो खणी ऐं उहो हमरा निकिरी पियो बादशाह ॾांहुं महल तरफ़। हलंदो पंधु कंदो अची उन महल जे ॿाहिरां पुॻो। सिपाही दर ते हुजनि, हीअ हमरा सिपाहियुनि खे चवणु लॻो त मूंखे बादशाह सां मिलणो आहे, बादशाह सां मूंखे मिलायो। सिपाही चवणु लॻा त हाणे तूं हिते बीह, बादशाह खां पुछा करे अचूं। हाणे बादशाह जे तोसां मिलण थो चाहे त बादशाह खे ॿुधाए था अचूं। सिपाही आया, हीअ ॿाहिरि गेट ते बीठो हुजे। बादशाह खे सिपाहियुनि चयो जी को हमरा आहे तोसां मिलण थो चाहे, पंहिंजी बादशाही जो आहे। बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु है, हिन खे घुरायो। अब हाणे उहे विया, वञी हिन खे घुरायूं। जी बादशाह तोखे अंदरि घुरायो, हीअ आयो। बादशाह पुछा करणु लॻो त अबा ॾे ख़बर ख़ैर मज़ा आयो। अची बादशाह सलामत, तमामु कम जहिड़ी शइ हिकिड़ी खणी आयो आहियां, मूंखे अलाह ॾिनी, ख़ुदा जे तरफ़ां उहा शइ मूंखे मिली ले आऊं खणी आयो आहियां, सो हाणे उहा खपाइण थो चाहियां। तव्हांखे जे अगरि पसंदि अची वञे, पोइ तव्हां मूंखे हिन जी रक़म ॾेई छॾियो। बादशाह चवणु लॻो त अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेको अलाह ऐं ख़ुदा जे तरफ़ां तोखे मिली आहे, मूंखे ॾेखार, आऊं ॾिसां। अब हाणे उन महिल उन हमरा उहो हीरो कढी बादशाह खे ॾिनो। बादशाह जॾहिं हीरो ॾिठो त बादशाह जो वाती पटिजी वियो। तमामु चमकीलो रोशनी वारो हीरो, भले मां भलो हीरो, अहिड़ो हीरो कॾहिं बादशाह बि न ॾिठो हुजे। बादशाह चवणु लॻो तोखे हीअ हीरो मिलियो किथां? अची मूंखे झर झंग मंझां मिलियो, ऐं मज़ूरी करण वेंदो त काठियूं वढण, उते मूंखे मिलियो। ची खपाइण थो चाहे। ची हाओ, ची पोइ हाणे तूं सबर कर, कहिड़ा सुठा माहिर आऊं घुरायां, जंहिंजी माना हीरनि ऐं मोतियुनि जी जंहिंखे ॼाण हुजे, अहिड़ा माहिर घुरायां। पोइ हिनखे ॾिसनि, चेक कनि ऐं मुल्ह उहो जेको ॿुधाइनि कनि, पोइ उन हिसाब सां तोखे आऊं ॾियां। जी बादशाह सलाम, मूंखे को एतिराज़ु कोन्हे, तव्हां भले को माहिर वग़ैरह जेके हुजनि घुरा। बादशाह वज़ीर खे सॾु कयो। वज़ीर आयो। बादशाह वज़ीर चवणु लॻो त वञ के अहिड़ा सुठा माहिर वठी आ, जीअं हिन हीरे खे जांचे ऐं ॿुधाइनि ऐं हिन जो मुल्ह बि ॿुधाइनि। इते वज़ीर निकिरी पियो, वञी सुठा ख़ासा जेके माहिर हुआ ॼाणू, उन्हनि खे वठी आयो। माहिर बि अची पुॻा। बादशाह उहो हीरो उन्हनि खे ॾिनो। चवणु लॻो त हीअ हीरो चेक करियो, असुली आहे या नकुली आहे, ऐं हिन जो मुल्ह ॿुधायो, त जीअं आऊं इन हमरा खे कुझु ॾेई सघां। माहिरनि हिन हीरे खे सोलो जांचे चकास करे ॾिसी करे, सो चवणु लॻा बादशाह खे त बादशाह ॻाल्हि ॿुध, हीउ हीरो तमामु कम जहिड़ो हीरो आहे, क़ीमती हीरो आहे। हिन जी रक़म तमामु जाम आहे, जेको तूं हिन खे बादशाही बि ॾींदे, बादशाही तुंहिंजे जो ताज पातल आहे उहो बि ॾींदे, तॾहिं बि हिन जी रक़म माना पूरी कोन थींदी। सॼी बादशाही जो ख़ज़ानो, सॼो सिस्टम तूं माना हिन खे ॾींदे, तॾहिं बि हिन हीरे जी क़ीमत तूं जेको आहे सो अदा न करे सघंदे। ही एॾो महांगो आहे। माहिरनि जो खणी बादशाह खे ॿुधायो। बादशाह परेशान थी वियो, हाणे कीअं करियां? बादशाह खे हीरो पसंदि अची वियो हुजे। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॾे ख़बर, हाणे कीअं करणु खपे, छा करणु खपे, ऐं हिन जो मुल्ह हाणे तूं ई खणी ॿुधा। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, जेका ॻाल्हि आऊं चवंदुसि, जेका ॻाल्हि आऊं कंदुसि, तव्हां उन ॻाल्हि ते बींदो। बादशाह चवणु लॻो उन वज़ीर खे त वज़ीर चलो ठीकु है, तूं अकुल वारो दाना आई मुंहिंजो वज़ीर है, तोखे हर शइ जी ॼाण ख़बर आहे, मूंखे को एतिराज़ु कोन्हे। तूं जीअं चवंदे, जीअं फ़ैसिलो कंदे, उन ते आऊं बीहण जे लाइ तयारु आहियां। आऊं विच में उफ़ बि न चवंदुसि। तूं बसि अहिड़े हिसाब सां हिन हीरे जो मुल्ह कर, रक़म कर, जीअं उन खे पाण ॾियूं। चलो ठीकु है। वज़ीर उन हमरा खे घुरायो। वज़ीर चवणु लॻो उन हमरा खे त हीरो बादशाह खे पसंदि अची वियो आहे, रखूं था, पर हाणे हिन हीरे जी रक़म तमामु जाम आहे। पर हाणे हिकिड़ो कमु करियूं था, हाणे सुबुह जो सवेरे तूं अचिजांइ। सुबुह जो सवेरे तूं अचिजांइ। ही बादशाही महल तमामु वॾो आहे। हिन महल खे जेको आहे सो असीं गेट खोले छॾींदासीं। दरवाज़ा हर शइ खुलियल हूंदी तुंहिंजे लाइ। न आऊं हूंदसि, न बादशाह हूंदो, न को सिपाही वग़ैरह केर बि कोन तोखे हिते मिलंदो। सुबुह खां वठी जीअं दर खुलियल हूंदो, सिॼु लथे ताईं, सिॼु लथे खां पोइ तुंहिंजो टाइम पूरो थी वेंदो। सुबुह जो सिॼु उभरे खां वठी सिॼु लथे ताईं तूं महल में धरजांइ।
तोखे जेका शइ खपे सुबुह खां वठी सिॼ लथे ताईं उहा तूं खणिजांइ। तोखे फुल इजाज़त आहे, फुल मोकल आहे, पोइ तूं जेतिरी शइ खणी, जेका शइ खणी, तुंहिंजी मर्ज़ी आहे। इहा हिन हीरे जी रक़म अथई। सुबुह खां वठी शाम ताईं जेको महल मां तोखे वणे जेतिरो खणी सघीं तूं खण। ऐं पोइ सिॼ लथे खां पोइ तुंहिंजो टाइम पूरो आहे, पोइ हीरो असांजो आहे। इते हमरा चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह सलामत हुन वज़ीर खे चवणु लॻो त अव्हां जी ॻाल्हि मूंखे मंज़ूर। हीरो आयो अव्हांखे, आउं सुबुह जो सवेरे सिॼ उभरंदे पुॼी वेंदसि। पोइ जेका बि शइ मूंखे मिली सा आउं खणंदसि। चलो ठीकु है। हीरो ॾेई उन्हनि खे हमरा मोटी आयो सिधो पंहिंजे घर। ज़ाल पुछा करणु लॻी त ॾे ख़बर, जी ख़बर ख़ैरु आहे। सो हाणे हीअ ॻाल्हि हीअ, बादशाह चयो त हीरो आउं रखां थो ऐं हिन जी रक़म तमामु जाम आहे। सो बादशाह सुबुह जो सवेरे सिॼ उभरंदे खां वठी सिॼ लथे ताईं चयो त जेका शइ महल मुंहिंजा तोखे वणे, जेको बि खज़ानो खणी, जेको शइ माना खणे, असीं न हूंदासीं। हर शइ हूंदी, जेका शइ तूं खणी सघीं सुबुह खां वठी सिॼ लथे ताईं जेतिरो खणी सघीं उहा तुंहिंजी, हीरो असांजो। ज़ाल चवणु लॻी त पोइ भेण वारो कजां, को खज़ानो, को मिल्कियत, का ही को हू, जेको बि शइ हुजे भेण खणिजी पंहिंजे कमु अची वेंदी, पैसो ही हू सभु। ज़ाल हिन खे चङो ख़ासो सम्झायो, चङो ख़ासो चयो। चलो ठीकु है। हीअ ज़ाल सुम्ही रही, राति जो टाइम हुजे, हमरा खे निंड ई न अचे। हमरा खे ख़ुशी हुजे। हाणे सोचे पियो त भेण वाह जो कमु थियो। पहिरीं त आउं बादशाही लिबास खणंदसि, क़ीमती क़ीमती लिबास आहिनि भेण, ऐं लिबास कमु जहिड़ा हूंदा उहे खणंदसि। ऐं पोइ इहे बानियूं, इहे नौकराणियूं जेके हूंदियूं उन्हनि खे बि आउं पंहिंजो कंदसि, उन्हनि खे बि खणंदसि। ऐं मिल्कियत खज़ानो बि खणंदसि, हर शइ खणंदसि आउं। पोइ बादशाही पंहिंजी आउं खड़ी कंदसि। पोइ उहे नौकराणियूं, उहे बानियूं, दासियूं, उन्हनि खे बि आउं वठंदसि। पोइ सुतो पियो हूंदो, सुकून सां पियूं मूंखे हवाऊं हणंदियूं, तरह तरह जा ताम मुंहिंजे लाइ पिया हूंदा। हमरा सोचे पियो सुबुह माना राति जे टाइम में माना सोचे पियो हाणे सुबुह कॾहिं थो थिए। सोच बणिया माना हमरा खे सॼी राति निंड न आई। वञी ख़ैरनि जो अची सिॼ उभरियो। ज़ाल चवणु लॻी त वञ वारो कर, हाणे सिॼ उभरियो, हलियो वञ। अब हमरा खे जो सॼी राति निंड न आई हुजे सो किथे बीहे। ज़ाल खां मोकिलाई सुबुह जो सवेरे सिॼ उभरियो वञा ऐं निकितो वञी गेट ते पुॻो, सिपाही हुजनि। सो आहे बादशाह वज़ीर सभु निकिरी विया, सिपाही वग़ैरह सभु विया हलिया, दरवाज़ा इन लाइ माना खुली हलिया। बादशाह न हुजे, न वज़ीर हुजे, न सिपाही हुजनि, केर बि न हुजे, न राणी वग़ैरह कुझु बि न हुजे, सभु निकिरी हलिया। सिर्फ़ु दासियूं, बानियूं, नौकराणियूं, इहो महल। ही हमरा आयो, दर सभु खुलिया पिया हुजनि। छा जो ॾिसी खज़ाने खे, खज़ानो खज़ानो अणखुट खज़ानो पियो हुजे। चवणु लॻो त भेण वाह जो कमु आहे। हाणे हिकिड़ी लालच हूंदी आहे न, इंसान खे लालच मारींदी आहे। चवणु लॻो त हाणे हिन खज़ाने खे पोइ थो खणा। अञा हींअर सुबुह सुबुह जो टाइम मसे सिॼ लथे ताईं मूंखे टाइम ॾिनो वियो आहे। खज़ानो पोइ खणंदसि, पहिरीं वञा क़ीमती क़ीमती लिबास ॾिसां। आयो अबा जी क़ीमती लिबास। छा लिबास ॾिसे बादशाह, रुॻो कपिड़ा 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 अहिड़ा क़ीमती लिबास हुजनि। ही पियो जांचे ॾिसे करे। सो चवणु लॻो त भेण ज़िंदगी आहे बादशाहनि जी, अहिड़ा बेड ऐं ही हू सॼो सिस्टम लॻो पियो आहे भेण, वाह जो कमु आहे। चलो ठीकु है। लिबास चवणु लॻो त हाणे लिबास बि खणंदसि, पर हाणे अञा घुमां फिरां, अञा टाइम पियो आहे, सिॼ अञा मस उभरियो आहे। लिबास बि हिन न खयां, खज़ानो बि हिन न खयो। आयो छा जो खणी ॾिसे, तरह तरह जा ताम पिया हुजनि, रधाया पिया हुजनि, पचाया पिया हुजनि। चवणु लॻो त भेण वाह जो कमु आहे। ज़िंदगी त भेण बादशाहनि जी, असीं त माना ग़रीब कंहिं पासे कोन आहियूं। हाणे उहे नौकराणियूं वेठियूं हुजनि साईं, हाणे तरह तरह जा ताम वरी खणी पियो अचनि, वरी वञनि पियूं खणनि पियूं हुते। उन्हनि खे ॾिसी बि साईं हैरान थी वियो। चवणु लॻो त भेण अहिड़ियूं बानियूं, दासियूं, नौकराणियूं, वाह जो कमु थी वियो। आयो हुते, जीअं हाणे अञा टाइम पियो आहे, खज़ानो बि खणंदसि, लिबास बि खणंदसि, ही बानियूं नौकराणियुनि खे बि वठंदसि। पहिरीं आउं छो न बुख थो मरां, इहो तरह तरह जा ताम पिया आहिनि, वञी इहे खायां त सही। आयो अची हवा उन टेबल ते वेठो, तरह तरह जा ताम पियो खणे खाए। दासियूं नौकराणियुनि जी ख़िदमत में हुजनि, हिन खे हवा पियूं, विझणियूं पियूं हणनि। हाणे ही पियो खाधो आहे, खाधो खाई करे लड़ थी हलियो। सो वरी उतां निकितो दासियूं बानियुनि जी ख़िदमत जे लाइ। चवणु लॻो त भेण इन दासियुनि बानियुनि खे बि आउं ज़रूरु वठंदसि गॾु। आयो अची बादशाह जे कमरे में, छा ॾिसे त माना अहिड़ा पलंग, बेड, इहा सॼो सिस्टम लॻो पियो हुजे। ॾिसी हैरान थी वियो। चवणु लॻो त भेण हिते त वाह जो कमु थियो पियो आहे। अहिड़ा बेड, अलमारियूं, ही सॼो सिस्टम लॻो पियो आहे, सोफा सेट, जी ज़िंदगी त आहे बादशाहनि जी। आयो अची उन बेड ते चवणु लॻो त हाणे वञी सुम्हां। सो आयो अची लेटियो हूंदे, चवणु लॻो त हाणे कुझु टाइम आराम करियां। अञा टाइम छा थियो आहे, अञा त ॾींहुं पियो आहे। हाणे दासियूं जेके बानियूं सोभिन जी ख़िदमत में आयूं, साईं हिननि खे हवा पियूं हणनि, विझणियूं हणनि, ही साईं उते बेड ते ईअं आराम पियो करे।
तो चवणु लॻो त हाणे कुझु टाइम हिते आराम करियां ऐं पोइ जेको आहे सो आऊं वरी इहो शयूं माना पंहिंजे कम सां लॻी वेंदसि, अञा सुबुह वारो टाइम मस्तु हुजे। लालच इंसान खे हिकिड़ी माराए न, हाणे मानी खाधो खाई आयो ढोह ते ऐं राति वारो हिनखे उॼाको ख़ुशी में साईं सुतो बि कोन, वरी जो अची बादशाह जे नरम नरम बेड ते सुतो, हवाऊं पियूं हणनि दासियूं बानियूं, तो हवा हणंदे हणंदे हवा हिनी हमरा खे अची वई निंड अची वई। हिनखे ख़बर ई कोन पई, जेसो तो वज़ीर आयो अची हिनखे उथारी, चई उथी उथी तुंहिंजो टाइम पूरो थी वियो, सिजु लही वियो। अबा हाणे सिजु लही वियो, हीउ चवणु लॻो त अञा त मूं काशे खयईं कोन्हे, सिजु लही वियो। चई हाणे सिजु लही वियो त लही वियो, असांजो इहा ई ॿोली हुई, इहो ई कौल हो, इहो ई तोखे चयोसीं, इहा ई ज़बान हुई। सुबुह खां वठी सिजु उभरंदो, सुबुह खां वठी सिजु लथे ताईं सॼो महल तुंहिंजे हवाले, जेको वणी तहिड़ो खणी, हीरो असांजो। तो हाणे तो न खयो, तो पंहिंजो निंड में ई टाइम विञायो, पंहिंजो वक़्तु विञायो, तो हाणे तुंहिंजो नसीब तोसां आहे, हाणे निकर महल मां, तुंहिंजो टाइम पूरो थी वियो। हमरा घणी मथो पिटींदो रहियो, सो चवणु लॻो त हीउ मूं छा करे छॾियो, भणिया निंड कयमि, आराम कयमि, लालच करे विधमि, भणिया ऐं जेको आहे सो पंहिंजे हिसाब सां छा करे छॾियमि। ॾाढो पछताईं, बादशाह वज़ीर साईं हिनखे ॿाहिरि कढी छॾियो। हीरो बादशाह खे मिली वियो ऐं हिन कुझु बि न खयो। बादशाह ऐं वज़ीर हालांकि हिनखे वाह ॾिनूं, पर हीअ ज़र हुन में अर्शे ॾिसी 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 नेठि कुझु बि न खयईं, सो हिनखे का शइ न मिली, हिन जो हीरो बि वियो। तो उतां मायूस थी हीअ मुंहुं लटकाए सिधो आयो पंहिंजे घर। ज़ाल पुछा करणु लॻी त ॾे ख़बर, मुंहुं लटकाए सफ़ा ईअं ख़ाली हथे आयो आहीं, सुबुह खां वठी वें हींअर सिजु लथे जो अची वियो, का शइ कोन खणी आहे, ख़ैर तोसां। ज़ाल खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, मसइलो इहो थी वियो जो मूंखे अची वई उते निंड। हालांकि बादशाह ऐं वज़ीर त वाह ॾिनूं, महल जा दरवाज़ा गेट ही हूअ शइ सभु खुलिया पिया हुआ, पर मूंखे निभाग जो कुझु न खयमि। लालच कयमि त हीउ खणंदसि, पर खयमि माना टको पाई बि कोन खयमि। खज़ानो बि अणखुड़ खज़ानो पियो बादशाह जो, दर जो खुलियो पियो, उहो बि न खयमि। लिबास क़ीमती उहे बि न खयमि। तरह तरह जा ताम ॾिठमि, वञी खाधमि कयमि, राति जो उॼाको वञी बेड ते सुतसि, तो दासियूं बानियूं हवाऊं हणणु लॻियूं, मूंखे अची वई निंड। सो सिजु माना लही वियो, टाइम माना पूरो थी वियो। वज़ीर ऐं बादशाह मूंखे खणी ॿाहिरि कढियो। ज़ाल चवणु लॻी त पंहिंजे नसीब में आहे निभाग, भणिया निभागा हेड़ो क़ीमती हीरो अलाह ऐं ख़ुदा जे तरफ़ां मिलियो, उहो बि विञाए छॾी। सो कुझु न खईं। बादशाह तोखे घणी वाह ॾिनूं, पर तोखे तुंहिंजो निभाग ई मारायो, तोखे तुंहिंजी लालच ई मारायो। जेको तूं ईअं ई सही आहे, वञी इहो मज़दूरी कर, वञी काठियूं वटि ॿियो, हाणे छा कंदासीं, मूं सोचियो त सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़ारींदासीं, पर तो वक़्तु विञाए छॾियो। हमरावा मथो पिटींदो रहियो, ज़ाल बि मथो पिटींदी रही त हीउ छा थी वियो। हमरावा निकिरी पियो काठियुनि ते। सो दरवेश हिन खे गॾिजी वियो। दरवेश चवणु लॻो, दरवेश साईं हीअ ॻाल्हि हीअं थी वई, क़ीमती हीरो मूंखे मिलियो, पर मूं हथ मज़ा विञाए छॾियो। दरवेश चवणु लॻो, उन हमरा खे त बाबा एतिरी लालच न करी आहे, जेको मिलियो हुई उन मुंहिंजी ख़ुशी ख़ुशी सां जेको खणी आहे सो खणी वठी आहे, अलाह तो ते राज़ी थियो, पर तुंहिंजी दिलि में अञा ई ॿिया ई लालच, दासियूं बानियूं, ही हू हर शइ, तो वॾो कमु करे छॾी, पोइ बसि तोखे तुंहिंजो निभागी मारियो, वञी सुम्ही रहे, निंड करे छॾी। सो हाणे शइ तुंहिंजे हथनि मां वहिली सा वहिली, हाणे वरी अलाह जॾहिं तो ते राज़ी थिए, कमु पंहिंजो जारी रख, पर वरी बि अलाह मुंहिंजा हथ न कढिजी ऐं उनजी इबादत कंदो रहिजां, अलाह वरी तो ते राज़ी थी पवंदो। तो नेठि दरवेशनि खे वरी कुझु सुठी खाधी नसीहत करे तो वञणु लॻो। हीअ हमरा वरी पंहिंजे हिसाब सां मज़दूरी ते लॻो रहियो। तो दोस्तो, हमरा लालच करे वेही रहियो, क़ीमती हीरोज़न खे मिलियो, सो अलाह जी इबादत करणु खपे। अलाह वटि अणकुट खज़ानो आहे, जेको ॾियण वारो अलाह साईं आहे। अलाह जी ज़ात खे वॾी ताक़त आहे। तो दोस्तो, उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो, आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।